मटियारी में अजरक जे कारीगरनि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफूर मल्हा। जी अब्दुल गफूर। जी नाज़रीन, जो आवाज़ टीवी के तरफा 5 दिसंबर ते इल्म प्रायो सन सवार उनवान हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे। इन हवाले सां जेके मटियारी जा अजरक जा मज़दूर आहिनि उहे हिन ॾियारे खे कीअं मल्हाईंदा आहिनि, अचो त हिननि खां पुछूं। 5 दिसंबर के हवाले सां असांजो हिकु त ही कमु तमामु घणो पियो हले। हिन वक़्तु तमामु घणा जेके असां वटि ग्राहक अचनि था, अजरकूं वठनि था अचो असां खां। असां बि तक़रीबन ईद वांगुरु जहिड़ो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। ऐं छा आहे जो ही हिकिड़ी सिंधी सकाफ़त जे हिसाब सां आवाज़ टीवीअ हिकिड़ो असांखे हिकिड़ो वॾो हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे, जंहिं हिसाब सां असांजी तमामु घणी रहनुमाई थी आहे। असांजो माना ॾियारो थींदो आहे, असीं माना ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। ॿारनि बच्चनि खे कपिड़ा गंदी पारायो, टोपी अजरक पारायो, माना घुमाईंदा फिराईंदा आहियूं ऐं माना ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांखे। असीं पाण तयारी कंदा आहियूं, उन में रैलीअ में बि शिरकत कंदा आहियूं ऐं ॿिया बि उन्हनि सां गॾु कंदा आहिनि। इज़ाफ़ो थिए थो, सुठो आहे। सिंधी सकाफ़त जे हिसाब सां ॾींहुं सुठो आयो। हा, आवाज़ टीवी जे हिन कल्चर जे ॾिहाड़े जे हिसाब सां जेको सोशल मीडिया ते या फेसबुक ते या पंहिंजो अॼुकल्ह टीवी ते जेको उन्हनि प्रोग्रामनि जेका मोहमाल आई आहे, उन में इहो असांखे कुझु न कुझु फ़ाइदो थियो आहे। जो ॿाहिरि जा माण्हू जेके आहिनि, जिन खे ख़बर न हुई त मटियारी में अजरकुनि जा कारखाना आहिनि, उहे अचनि था शादी ब्याह या सकाफ़त कल्चर जे ॾिहाड़े जे हिसाब सां कुझु न कुझु असांजे अजरक वठनि था। तव्हां अजरक जे मज़दूरनि जा वीचार ॿुधा। हुननि इहो चयो त आवाज़ न्यूज़ जो जेको हिकु क़दम साराह जोॻो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां हिन ॾींहं खे ऐं सकाफ़त खे उजागर करण लाइ आवाज़ न्यूज़ सां 5 दिसंबर गॾिजी मल्हाईंदासूं। ऐं हुननि इहो चयो त जेको आवाज़ न्यूज़ जो क़दम आहे, इन क़दम जे करे असां जेका अजरक आहे सा पूरी दुनिया में मशहूरु थिए थी ऐं हिन ॾियारे जे करे अजरक जेका सा खुपत में बि इज़ाफ़ो थिए थो।